भगवान जो मंदिर आ राजस्थान में हिकिड़ो, उतां जी घटना आहे। शायद नाथ द्वारा जी जेकी असां हेॾी महिमा ॿुधंदा आहियूं, उतां जी इहा घटना अथव भाई। जीअं असां वेंदा आहियूं भगवान जे मंदिर में या घर में, नियम हूंदो आहे न, भोग ठाहे करे भगवान जे साम्हूं वञी रखंदा आहियूं। सभिनीनि वटि इहो ई नियम हूंदो आहे न भाई। उन मंदिर जो अलॻि ई नियम आहे। उते छा कंदा आहिनि, जाते भंडारो ठवंदो आहे उते भगवान खे वठी वेंदा आहिनि। चओ हरे राम। समझो था भाई, भगवान जी बढ़िया बाल स्वरूप जेकी मूर्त आहे उते मंदिर में, नंढी सी छोटी सी प्यारी सी। त पोइ भंडारे में जीअं भंडारो ठही वेंदो आहे, भोजन ठही वियो आहे, त पोइ उतां जा जेके संत महात्मा पुजारी जी आहिनि, इहो असां संतनि खां ॿुधियो आहे कि भगवान खे बढ़िया कीर्तन करे करे ऐं भंडारे में वठी वेंदा आहिनि। कि केरु वरी एॾा माल पाणी तव्हां वटि खणी अचे, तव्हां खे वठी था हलूं, जेको वणियो खाई वठिजो। चओ हरे राम। हा, इहे संतनि जा नियम आहिनि। ॾिसो भाई, सुभाणे खां तव्हां ईअं न कजो भाई, घर जा भगवान हुजनि, लड्डू गोपाल हुजनि, सिधो सिंघासन तां खणी हथ में ई भगवान खे वठी विया आहियो किचन में, सिधो भंडारे में। हा प्रभु, जेको वणियो हितां ई बसि ॾिसो, भोग लॻायो, थी वियो। तव्हां जेके नियम सां कंदा आहियो तव्हां उअं ई कजो भाई, है न। काथे काथे भगवान प्रेम जे ख़ातिर नियम मटिया बि आहिनि, भाव जे ख़ातिर संतनि नियम बि मटिया आहिनि। त मंदिर जो इहो ई प्रथा कि भाई भंडारो तैयार थिए, भोजन तैयार थिए, प्रसाद तैयार थिए प्रभुअ जे लाइ, त प्रभुअ खे होॾे वठी वेंदा आहिनि। ऐं पोइ कुझु परदो कंदा आहिनि या दरवाजो बंदि करे छॾींदा आहिनि, 5 मिंट 10 मिंट उते भगवान खे विराजमान करे, वरी दर खोले करे वरी भगवान खे वठी ईंदा आहिनि। रोज जो नियम। हिकु बार ॾाढी जबरदस्त घटना थी, असां बि ॿुधी त आनंद अची वियो भाई, कि भगवान ॾिसो पंहिंजे भक्तनि सां कहिड़ी लीला कंदा आहिनि। त हिकु बार भोजन तैयार थियो, भगवान खे वठी आया, भगवान खे विराजमान कयूं कि प्रभु भोग लॻायो। तो नियम हुयो भाई, लाइन सां रखंदा जेके जेके व्यंजन ठहिया आहिनि। पहिरियों चांवर, वरी फुल्का, वरी कोई भाॼी, वरी आख़िरी में मिठो, ईअं पूरो बढ़िया सजाए करे रखंदा आहिनि। जीअं शादी वियांव में हूंदो आहे न भाई, तीअं भगवान जे लाइ बि पूरो सजाए रखंदा आहिनि कि प्रभु खे जेको वणे बसि कृपा दृष्टि सां स्वीकार कनि। त संत महात्मा भगवान खे विराजमान करे ॿाहिरि हली विया, दरवाजो बंदि कयूं, ॿाहिरि गीत ॻाइनि, भजन ॻाइनि कि प्रभु भोग लॻायो, प्रभु भोग लॻायो। हाणे सभु सामान बढ़िया, तरह तरह जा पूड़ी पकवान, दाल चांवर, कढ़ी चांवर, सभु ठहियल बढ़िया। 10-15 मिंट थिया, पुजारी जी विया, घंटी वॼायूं ऐं प्रभु भोग लॻी वियो, दरवाजो खोलियूं, पर्दो हटायूं त ॾिठूं भगवान ई गायब आहिनि। चओ हरे राम। भगवान गायब आहिनि। सभु हैरान कि अरे दरवाजो त असां ई बंदि कयोसीं भाई, वरी कोई अंदर बि न वियो आहे, प्रभु काॾे हली विया। हेॾे होॾे ॻोल्हण लॻा, कोई नज़र न अचे, कोई सम्झ में न अचे। सभु घबराइजी विया कि वॾे पुजारीअ खे ख़बर पवंदो, संतनि खे ख़बर पवंदो त असांखे डांट पवंदी, नाराज़ थींदा कि भगवान ई गायब करे छॾियो तव्हां। ॾाढो वीचार करण लॻा सभु, पर आख़िर हिम्मत करे संतनि खे ॿुधायूं, जेके उतां जा महंत हुया, कि बाबा भोग पिया लॻायूं त सम्झ में न आई ॻाल्हि, भगवान अचानक गायब थी विया। संतनि ॾाढो वीचार कयो त संत सम्झिया, चई आहिनि त नटखट, आहिनि त छलिया, ऐं हिते वॾे भाव सां हिननि खे भोग लॻायो वेंदो आहे। चयो अरे चिंता न कयो, हिकु कमु कयो, जेके जेके सामान आहिनि, जेकी जेकी रस वारी भाॼी आहे, जीअं दाल आहे, कढ़ी आहे, या जेको बि रस वारो आहे, सभिनीनि खे छाने ॾिसो, हुनजे अंदर ई मिलंदो। चओ हरे राम। सची घटना। उन सभिनीनि खे बढ़िया चङी तरह छाणे ॾिसो, हुननि खे उते ई मिलंदव अंदर। हाणे त बढ़िया बाल्टियूं बाल्टियूं सभु कढण लॻा। जीअं कढियूं त भगवान कढ़ीअ मां मिलिया। कढ़ी न जेकी असां खाईंदा आहियूं भाई, बेसण वारी न, हो वारी न, जेकी ॾही वारी कढ़ी ठहंदी आहे, कढ़ी पकोड़ा जेके चवंदा आहिनि, उहो कढ़ी भगवान हुन में मिलिया। सभु हैरान गदगद थी विया। त पुछण लॻा संतनि खां कि अरे बाबा इहे कीअं बड़ा, इहे कीअं चमत्कार, इहे कीअं कृपा थी? चई भगवान खे कढ़ी वधीक पसंदि हूंदी त सिधो हुन में ई टुॿी हई अथऊं, भाई उहो ई खाइणी आहे। अच्छा, भगवान खे कढ़ी पसंदि आहे, अरे पोइ त रोज भंडारे में कढ़ी ठहे, रोज ॾिसनि ई कोन आर्तवार आहे छा आहे, बसि कढ़ी कढ़ी ठाहिनि। अरे भैया ॿियो कुझु बि त खारायो, भगवान खे कढ़ी कढ़ी, रुगो कढ़ी खाराइनि। ईअं कंदे कंदे 10-12 ॾींहं थी विया, कढ़ी कढ़ी ठहे। कि न भगवान खे एॾी पसंदि आहे कि रोज भगवान टुबियूं था आणनि हुन में, भगवान खे कढ़ी खाराए। भई अॼु बि ठाहे, हल हे बि अॼु बि कढ़ी ठाहे। वरी कई संत तना महान, वो सुबुह जो भी कढ़ी खाराइनि त शाम जो भी कढ़ी खाराइनि। भगवान खे एॾी पसंदि आहे। मौज। सभिनीनि खे ॻाल्हि ख़बर पइजी वई।
चओ जय श्री कृष्ण। कि भगवान ये लीला कई आहे, भगवान कड़ीअ मां मिलिया आहिनि। हाँ, सभिनीनि खे ॻाल्हि ख़बर पइजी वई त हाणे जेके वीचारा भुगतियूं बि खणी अचनि मंदिरनि में दरबारनि में, उहे बि कड़ी खणी अचनि कि भगवान कड़ीअ जो भोग लॻाइजो। 12 ॾींहं थिया त भगवान संतनि खे दर्शन ॾिनो। सपने में भगवान रोवन पिया। संतनि पुछियो बाबा प्रभु रो छाजे लाइ था, कहिड़ी ॻाल्हि थी वई, ग़लती थी वई? चई यार सभु ठीकु आहे, रोज कड़ी छो था खारायो? हाँ, तव्हांखे कंहिं चयो मूंखे कड़ी पसंदि आहे कि केवल कड़ी ही पसंदि आहे? अरे भगवान कमाल था कयो, हेॾा सभु सामान तव्हां कड़ीअ मां ई कीअं मिलियो? तव्हांखे कड़ी ॾाढी पसंदि हूंदी तॾहिं त कड़ीअ मां निकिता आहियो तव्हां, उन में ई खणी सिधो विसर्जन करायो अथव जबरदस्त। भगवान तव्हांखे कड़ी ॾाढी पसंदि हूंदी। संतनि जे साम्हूं भगवान रोअंदा, चवनि था बाबा बस बस कड़ी बंदि कयो, हाणे पूरी पकवान खारायो भाई। मां छा कयां? उन ॾींहुं त मां मिठो पियो ॻोल्हियां, थोरो अॻिते ई वञा त थोरो सो तिरकी पियुमि त सिधो कड़ीअ में किरियो आहियां। तव्हां हेॾा परे परे आइटम था रखो, भगवान था चवनि, चवनि था एॾो परे मिठो रखियो अथव, मिठे खाइण जी इच्छा थी, कीअं वञा? सिधो कड़ीअ में ई छलांग लॻाई। प्रभु जा वचन। संत ओॾी महिल ई उथिया, अची अरे भाई असां त 12 ॾींहं बिना रुके बिना ब्रेक जे भगवान खे कड़ी कड़ी खाराई आहे। मटियो भैया मटियो, मेन्यू मटियो, सुभाणे खां ॿियो भोजन ठाराइजो भगवान जे लाइ। चओ हरे राम। अहिड़ा ॾिसो भगवान अहिड़ी लीला बि कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि सां। असांखे लॻंदो आहे कि असां बसि भगवान खे विहारियोसीं, भोग लॻायोसीं, थी वियो। न, भगवान खाईंदा आहिनि, पर ज़रूरी न आहे तव्हांजो भोजन खाइनि। भगवान भाव स्वीकार कंदा आहिनि।